हिते नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे। अहम तरीन ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे। ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो। अहम तरीन ख़बर के हवाले से नाज़रीन के आगाह कयूं पिया। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। इन हवाले से ISPR फैज़ हमीद के फौजी तहवील में वठण जी भी तस्दीक करे छॾी आहे। ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो। अहम तरीन खबर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं त ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कयूं पिया। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो। अहम तरीन ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद के फौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे। ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सीनियर तजिया निगार सिद्दीक साजिद साहब। सर, क्या कहेंगे इस हवाले से? जी सर, आगे कीजिएगा। इस हवाले से साबिक डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद को गिरफ्तार किया गया है। जी बिल्कुल, तर्जुमान अखबार पाकिस्तान के मुताबिक सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के अहकाम की तामील करते हुए एक तफसीली कोर्ट ऑफ इंक्वायरी शुरू की गई, जिसमें पाक फौज ने लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद रिटायर के खिलाफ टॉप सिटी केस में शिकायत की दुरुस्ती का पता लगाने के लिए इंक्वायरी की थी। इसके नतीजे में पाकिस्तान आर्मी एक्ट के दफात के तहत लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद के खिलाफ मुनासिब ताबीबी कार्रवाई का आगाज जो है वो कर दिया गया है। और इसके अलावा रिटायरमेंट के बाद पाकिस्तान आर्मी एक्ट की खिलाफवर्जी के मुताबिक वाकयात भी सामने आए, जिसके ऊपर फील्ड जनरल कोर्ट मार्शल का अमल भी शुरू किया गया है। और उसके नतीजे में लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद को फौजी तहवील में ले लिया गया है और उनके खिलाफ बाकायदा कोर्ट मार्शल की कार्रवाई जो है वो शुरू कर दी गई है। लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के खिलाफ टॉप सिटी में शिकायत मौसूल हुई थी और सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के अहकाम से इसकी तफसीली कोर्ट ऑफ इंक्वायरी की जाए, जो तय की गई। और उस कोर्ट ऑफ इंक्वायरी की रोशनी में लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद के खिलाफ कार्रवाई जो है वो शुरू कर दी गई है। कोर्ट मार्शल की यह कार्रवाई है और उस कार्रवाई को आगे बढ़ाने के लिए लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद को फौजी तहवील में ले लिया गया है। जी बहुत शुक्रिया सर अपडेट करने के लिए। अहम तरीन खबर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे, जॾहिं त ISPR जो इहो बि चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे। ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो आहे। अहम तरीन ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणो डीजी ISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फौजी तहवील में वठण जी तस्दीक भी करे छॾी आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ जनरल फील्ड जनरल जो कोर्ट मार्शल जो अमल भी शुरू कयो वियो आहे।
आगाह कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त अॻूणो DGISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वठण जी तस्दीक बि करे छॾी आहे। वाक़े हवाले सां ॿुधाए रहिया आहियूं त ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन सां शेयर करें। DGISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी। ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर जे हवाले सां त अॻूणो DGISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR जो चवणु आहे त फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अॻूणो DGISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद गिरफ़्तार थी वियो आहे। ISPR फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वठण जी तस्दीक करे छॾी आहे। ISPR जो चवणु आहे फैज़ ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कयो वियो।